अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साम्यन समर सूर गूंदर गबरियन में जड़े बधाऊं जान में पैगामन जा पूर आदेसी असूर वजाए वाट छा भलारे भिट दणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 2 सितंबर 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। जित हुजो जंहिं हाल में हुजो, धरती सां सिंध वासियुनि सां नीह निभाईंदा रहो ऐं धरती जे आजपे लाइ जाखोड़ींदा रहो। छो त जैसीं ही वतन आहे तेसीं असीं आहियूं। वतन बिना माण्हू खां पंहिंजी सुञाणप बि खसिजी वेंदी आहे। इन लाइ जियो, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पर धरती लाइ जियो, उहा धरती जेका तव्हांजो वतन आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं उहे किताब जेके असल में सुजाॻी जा सॾ हूंदा आहिनि, जेके तारीख़ जो उहो ओलड़ो हूंदा आहिनि जंहिंखे पाण माण्हू रोशन बाब बि सॾियूं था। खोड़सारनि किताबनि मां असां अव्हां जी ख़िदमत में चूंड वर्क पेश करे चुका आहियूं ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था किताब मां ॾोही हांजा। हीअ किताब जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जे अॻुवाण मरहूम अज़ीज़ भगवार जो लिखियलु आहे। अज़ीज़ भगवार हिन किताब जे पंहिंजे पारां में लिखे थो, सिंध जा सॼणो मां ॾोही हां, अव्हां जे हथनि में आहे। हिन किताब में मूं जेके कुझु लिखियो आहे सो सभु सच आहे। फ़र्ज़ी कहाणी या अफ़सानो कोन्हे, पर पंहिंजी ज़िंदगी जो दास्तान लिखियो अथमि। हिन किताब लिखण जो इहो मक़सदु आहे त मूं जेके ज़िंदगी में ग़लतियूं कयूं, यानी पंहिंजे वतन सिंध ऐं उन्हनि जे वारसनि सां जेका धोखेबाज़ी ऐं ठगी कई, ऐं पिणु जेके कोताहियूं कयूं उन्हनि तां पर्दो खणां। जीअं त सिंध जा सॼण मूंखे मुहिब वतन सम्झंदा हुआ, एतिरे क़दर जो साईं जीएम सैद जहिड़े अज़ीम इंसान ऐं रहबर पंहिंजे किताब दियार दिल दास्तान मोहब्बत में मुंहिंजो नालो मुहिब वतन माण्हुनि जी लिस्ट में शामिलु कयो। पर उन्हनि सॿाजड़नि सिंधियुनि खे मूं जहिड़े गदार जे अंदर जी कहिड़ी ख़बर त आउं सिंधियत जो कूड़ो लिबास पहिरे अवाम जे आॾो पंहिंजो नालो कढाइण ख़ातिर उहो सभु कुझु कंदो रहियुसि। तंहिं करे मूं इहा कोशिशि कई आहे त जीअं आउं पंहिंजे अफ़ालनि खे ज़ाहिर करे सिंध जे अवाम खे ॿुधायां त महिरबानी करे कंहिंखे बि परखण खां सवाइ मुहिब वतन जो एज़ाज़ न बख़्शियो वञे। मुंहिंजो सिंध वासियुनि ख़ासि करे नौजवाननि खे अर्ज़ु आहे त जीअं अव्हां पंहिंजे दिलि में वतन जी ख़िदमत ऐं मिसकिन मारवड़नि साॻियड़नि ऐं ॾोथिड़नि जी सही माना में दर्द रखो था त सभ खां पहिरियां पाण खे नज़रियाती ऐं अदबी ॼाण सां सींगारियो। छो त तजर्बे जे बुनियाद ते आउं चई सघां थो त पंहिंजे मुताले जे ज़रिए ई सही हक़ीक़त ऐं ॼाण हासिलु करे सघिजे थी ऐं पोइ अव्हांखे सचारनि ऐं गदारनि जी पूरी परोड़ पइजी सघे थी ऐं पइजी सघंदी। मूं ज़ाती मुफ़ाद ख़ातिर पंहिंजे मातरे वतन सिंध धरती सां गदारी करे लालच में अची क़ौमी मुफ़ाद खे पुठिते उछलाए छॾियो। मतिलबु त मूं क़ौमी वास्ता बिल्कुलु ख़तमु करे छॾिया। नतीजे तौरु मूंखे सिंध अमड़ पंहिंजे वजूद तां धिकारे छॾियो, यानी माज़ूर थी पियसि, जंहिं करे वॾाई सां हलण खां बेवस बणिजी वियसि। हिन किताब लिखण जो शौक़ु मूंखे तॾहिं पैदा थियो जॾहिं मूं केतिरनि ई किताबनि जो मुतालो कयो। जहिड़ो क होशू ऐं हीमू उन्हनि किताबनि जे मुताले सां मूं हक़ीक़त में पंहिंजो पाण खे सुञातो, दिलि में वतन जी मोहबत जो लाफ़ानी जज़्बो पैदा कयो। सिंध जी तारीख़ पढ़ियमि, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जो रिसालो पढ़ियमि त मूंखे सिंध जी अज़मत जी ख़बर पई ऐं मिसकीन ऐं अबोझ मज़लूम आवाम जे तकलीफ़ुनि जी सुध पई। ऐं उनखां पोइ मरहूम उस्मान डिपलाए जो किताब सागड़ पढ़ियमि, जंहिंमें मर्दनि औरतनि ऐं ॿारनि पाण मल्हायो हो। औरतूं पंहिंजे वतन ख़ातिर सिर धड़ जी बाज़ी लॻाए सही माना में ख़िदमत कंदे अमर थी वियूं। पोइ मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत करणु लॻो जो पंहिंजो मुस्तक़बिल वञायमि। मतिलबु त हिन किताब ज़रिए आउं पंहिंजो पाण खे एहतिसाब लाइ अवाम जी अदालत में पेश करियां थो त जीअं आउं पंहिंजो कुफ़ारो अदा करे सघां त हिन सच ॻाल्हाइण जे करे
क़ौम मूंखे मुंहिंजे कयल ग़लतियुनि जी माफ़ी ॾिए। माज़ूर थियण खां अॻु जेके दोस्त हर घड़ी हर वक़्तु मूंखे पाण खां धार करणु न चाहींदा हुआ, से माज़ूरी खां पोइ बिल्कुलु बेज़ार थी भॼी विया। मुंहिंजो घाटो दोस्त अता मोहम्मद हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं मूं पंहिंजे भाउ खे एयर कशन वेहण लाइ ख़रीद करण लाइ हैदराबाद मोकिलियो। उते हुन जा पैसा निकिरी विया। भाउ मूं वारे खेसि पंहिंजो अज़ीज़ सम्झी सिर्फ़ु 5 रुपया उधारा ॾियण लाइ अर्ज़ु कयो। उन वक़्तु हीउ दोस्त बैंक में कैशियर हो। तंहिं खेसि अहिड़ो त रुखो जवाबु ॾिनो जो मुंहिंजे भाउ जा ठपी ठरी विया। बाद में हू हिकु धारे खां पैसा वठी एयर कशन वठी आयो। ज़ाहिर आहे त अहिड़नि दोस्तनि जो मुफ़ाद मूं मां निकिरी वियो हो ऐं मुंहिंजा मुफ़ाद मूं सां गॾु जेरे दफ़न थी विया। तॾहिं सुध पई त बीठल जो हर कोई आहे, पर किरे जो केर ई न। काफ़ी प्यारा प्यारा ॾिठल वठल दोस्त छॾे विया। हुननि मूंखे विसारे छॾियो आहे, पर मूं खेनि अञा न विसारियो आहे। दुआ आहे त रुठाई रहनि पर हुजनि शल हयाती। हिन माज़ूरी वारी हालत में जिन दोस्तनि ऐं प्यारनि मूंखे जीअण जो जोश ऐं उत्साह ॾियारियो ऐं हिन हालत में बि पंहिंजो नातो ॻंढियो था अचनि, तिन में साईं इमदाद मोहम्मद शाह, मोहतरम काज़ी फैज़ मोहम्मद साहिब, जनाब नियाज़ हुमायूनी, जनाब ख़ान मोहम्मद पंवर, ताज जोयो, अकबर रिंद, मोहम्मद ख़ान जारिको ऐं मोहतरम साईं राशिद मोराई सरे फ़हरिस्त आहिनि, जिन मूंसां माज़ूरी वारी हालत में बि महिरबानियूं कयूं। ऐं संदन थोराइतो आहियां। मूं पंहिंजे किरदार सां गॾु ॿियनि दोस्तनि खे बि ज़ाहिर कयो आहे। ज़ाती दुश्मनी सबबु संदन किरदार कशी कान कई अथमि। हक़ीक़त में अॼु ताईं उहे मुंहिंजा प्यारा दोस्त आहिनि। उमेद त सच लिखण जे करे खेनि ख़ुशी थींदी, पर दिलि आज़ारी न। ऐं बुनियादी तौरु को लेखक या अदीब न आहियां, उन करे ज़ाहिर आहे त के उणायूं ज़रूरु हूंदियूं। उमेद त पढ़ंदड़ मुंहिंजे ग़लतियुनि जी निशानदेही कंदा। हिन खां अॻु मूं हिकु कहाणी जवाब ॾे जे उनवान सां सिंधी पब्लिकेशन में साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जे ख़ासि नंबर में शाया कराई हुई। हक़ीक़त में उहा कहाणी मूं दोस्त मीर हसन शर खां लिखाई पंहिंजे नाले शाया कराई हुई। हुन लिखण जो इहो मतिलबु त आउं बिल्कुलु कोरो नकोरो नओं लिखंदड़ आहियां। मूंखे कंहिं बि अदबी ॿोली जी ॼाण नाहे। जीअं आयो आहे तीअं लिखियो अथमि। माज़ूरी में वक़्त खां फ़ाइदो वठंदे यादाश्त जी बुनियाद ऐं अख़बारी कटिंगनि जे सहारे ते रंडा रोड़िया अथमि। उमेद अथमि त पढ़ंदड़ उनखे ज़रूरु पसंदि कंदा। उन सां गॾु गॾु आउं हिन किताब मार्फत उन्हनि माण्हुनि दोस्तनि ऐं प्यारनि खां ॿाहूं ॿधी माफ़ी थो वठां जिन सां मूं ठगी धोखो कयो ऐं संदन वॾनि जी इज़त न कयमि। उमेद आहे त मुंहिंजी माज़ूरी खे मद्देनज़र रखंदा ऐं मूंखे माफ़ कंदा। हिते आउं हिकु वज़ाहत करणु घुरां थो त मुंहिंजी छटी जो नालो आचर आहे ऐं प्यार मां अज़ीज़ चवंदा आहिनि। हिन वक़्तु आउं सम्झां थो त अज़ीज़ भंगवार तमामु घणियूं ग़लतियूं कयूं हुयूं। तंहिं करे आउं अॻिते जे लाइ सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मूंखे आईंदे आचर सिंधी जे नाले सां यादि कयो वञे त महिरबानी थींदी। आख़िर में आउं उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन किताब लिखाइण में मुंहिंजी मदद कई। उन्हनि में मोहतरम क़ुर्बान भंगवार ऐं मोहम्मद हनीफ़ भंगवार शामिल आहिनि ऐं उन्हनि सां गॾो गॾु पंहिंजे दोस्त मंज़ूर मीराणी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजे हिन किताब खे फेर करे सुहिणो बणायो ऐं राति ॾींहुं उजागा करे किताब खे सिंगारे तरतीब ॾिनाई। उनखां अलावा पंहिंजे वालदेन भाइरनि हर हिकु मुख़्तियार ऐं मुमताज़ ऐं मुंहिंजे भाणेजे ख़ादिम हुसैन भाइटे हामिद भंगवार ऐं पिणु पंहिंजी शरीक हया जो बि शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजी ख़िदमत कई ऐं माज़ूरी हूंदे बि मूंखे माज़ूरी जो अहसासु न ॾियारियो। पंहिंजी ख़ुशी ख़ैरात उन्हनि लाइ कॾहिं न से ग़मनाक हुजनि। शाद रहन शल सदा गुलाब जा हीरे जा हुस्नाक हुजनि। अज़ीज़ भंगवार पंहिंजे किताब जी शुरूआति में हाई स्कूल खां कॉलेज ताईं जो ज़िक्र छेड़ींदे लिखे थो। सांगड़ ज़िले जे निढड़े शहर खरड़े जे हाई स्कूल मां मैट्रिक करण बाद आउं 1968 धारे गवर्नमेंट कॉलेज नवाबशाह में फर्स्ट आर्ट में दाख़िला वठण लाइ संभरियसि। कॉलेज जे वॾे नाले ऐं उतां जे माहौल जो तस्वर कंदे अजीब कैफ़ियत तारी थी वई, यानी ख़ौफ़ गाॾड़ ख़ुशी भला कीअं न थींदी। हेल ताईं पढ़ियो हुअसि हाई स्कूल में, कॉलेज त ख़ैरनि सां ॾिठो ई कोन हुयमि। दाख़िला जे अॻे ॾींहं ते केॾियूं न सटूं थे खाधियूं दिलि। असल मूंखे ॼण नई ज़िंदगी मिलण वारी हुई। पाण खे कॉलेज जे माहौल में ज़िम करण लाइ ज़हनी तौरु तयारी पिए कयमि। कॉलेज में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ नवां ख़्याल ज़हन जे परदे ते डोड़ाए रहियो हुअसि।
हाई स्कूल जे उस्तादनि जे रोब ऐं दबदबे जो तस्वर ईंदे उहो सोचे रहियो हुअसि त लेक्चरार त अलाए छा हूंदो। संस पर पुठ दहशत मुंहिंजे लाइ गैर मामूली हुई। सोच में आहे बि त आख़िर कॉलेज जो लेक्चरार। सॼी राति दिलि जे फरहे ते उहे सोचूं सांढियमि। खैरन सां सुबुह थियो। अमड़ खां पेरनि ते हथ रखी मोकलाए राही थियसि, ॼण कंहिं वॾे मसइले जे हल लाइ वञी रहियो हुजां या को सरहदी तकरार नबेरणो हुजमि। पंहिंजे सोट मोहतरम सिकंदर भंगवार खे साण करे कॉलेज ॾांहुं रुख़ कयमि, छो जो सिकंदर उन कॉलेज जो शागिर्दु हो ऐं हुनजे मदद जी अशद ज़रूरत हुई। दरवाज़े ते शागिर्दनि जी काफ़ी गपागेह लॻी पई हुई। अणॾिठल छोकिरा, नवां नवां चहिरा मुंहिंजे साम्हूं हुआ। मूं जहिड़े झंग जे छोकिरे लाइ उहे सभु शयूं नयूं ऐं अजब में विझंदड़ हुयूं। कॉलेज ईअं लॻी रहियो हो ॼण रंग बरंगी गुलनि जो गुलदस्तो। ईअं हुजे बि छो न, जो अॼु दाख़िला जो पहिरियों ॾिहाड़ो हो ऐं हर को नवनि नवनि कपिड़नि में मलबूस हो। पाउडरनि ऐं सेंट जी ख़ुशबू ते वेतर, सोन ते सुहाॻो हुई। बूट जी खुड़ी जो खड़को ऐं कपिड़नि जी सरसराहट बहितरीनु मौसीक़ी पैदा करे रही हुई। पार्क छोकिरनि जे टोलनि सां भरियल हो। उन्हनि मां केतिरा दाख़िला जे फार्मनि हासिलु करण लाइ भॼ डुक करे रहिया हुआ। कॉलेज में को एजुकेशन गॾियल तालीम हुअण करे छोकिरियूं बि नज़र अची रहियूं हुयूं। छोकिरनि ऐं छोकिरियुनि जे पाण में बेतकलिफ़ गुफ़्तगू ऐं उन्हनि जो मेलाप मूंखे कुझु क़दुरु नागवार बि लॻी रहियो हो, छो जो उहो माहौल मूं लाइ बिनह नओं हो। सिकंदर भंगवार दाख़िला फार्म वठी आयो। चांहि पीअण लाइ कॉलेज कैंटीन ते वेठासीं। चांहि जे चस्कनि सां गॾु फार्म भरण में महू थी वियासीं। लिखण जो कमु सिकंदर करे रहियो हो। आउं वरी कैंटीन उते वेठलनि जो जाइज़ो वठणु लॻसि ऐं हर शइ खे ईअं घोरे पिए ॾिठमि जीअं ड्राइवर बस में सवार थियण खां अॻु उन जे तेल टांकी ऐं व्हीलनि जो जाइज़ो वठंदो आहे। वेठल शागिर्दनि जे टोलियुनि ऐं उन्हनि जे कचहरियुनि टहकनि में मूं पाण खे ॿुॾंदो महसूसु कयो। मुंहिंजो समूरो ध्यानु फार्म तां हटी मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं कंदड़ जोड़नि ॾांहुं छिकिजी वियो। मुंहिंजे दिलि जा उधमा जाॻी पिया ऐं तस्वर में मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾिसणु लॻुसि। उन वक़्तु आऊं हर ॻाल्हि खां बेख़बर, बेनियाज़ ऐं पंहिंजी धुन में मगन हुउसि। सिकंदर जे ओचिते सॾ ते सोचनि जी मालिया टुटी। हुन ते मूंखे जक अचणु लॻा। उफ़, केॾी न हसीन दुनिया हुई। ख़्यालनि जा केॾा न सपना सूंहं वारा हुआ। उन वक़्तु सोठ चांहि पीअण लाइ चयो। आउं ज़ाहिरी परेशानी खे लिकाईंदे पाण खे ख़्यालनि जी दुनिया मां वापसि आणींदे हुन ॾांहुं मुतवजा थियसि। फार्म ते सही करण बाद अञा वेठा ई हुआसीं त चंद जवान जो टोलो अची मथां बीठो। उन्हनि मां का तनज़िया अंदाज़ में सिकंदर खे चयो, अॼु त सॼी लही तुंहिंजी आहे प्यारा। कंध वराए पोइते ॾिठमि त कुझु ॼातल सुञातल चहिरा नज़र आया। उथी साणनि गले मिलियसि। अॼु बि यादि अथमि त मीर हसन शर, अहमद ख़ान शर, ग़ुलाम रसूल बिरोही, गज़नफर अली कादरी, ख़ैर मोहम्मद मरी ऐं सॼण ॾाहिरी मुंहिंजा हम क्लासी, जिन सां गॾु ॿिया दोस्त बि हुआ, सभिनी असां सां गॾिजी चांहि पीती ऐं कचहरी में शरीक थिया। कचहरी कंदे असां सभिनी जो ध्यानु हिकदमि उन खीर जहिड़े सफ़ेद कार ॾांहुं छिकिजी वियो, जेका वॾे मुखिया दरवाज़े वटां ज़ूज़ाहट कंदी हारन ॾींदी अची कैंटीन जे दरवाज़े ते बीठी। दरवाज़े खुलण सां हिकु ॻाढ़ो गटोल नौजवान कार मां ॿाहिरि निकितो। भर पासे वारा ऐं कैंटीन ते वेठल काफ़ी शागिर्द हुन सां मिलण लाइ ॾांस वधिया। केतिरनि खेसि चांहि जी सलाह कई, पर हुन उते ई कोका कोला आणण जो ऑर्डर ॾेई छॾियो। हूअ फिल्मी एक्टर वांगुरु ॾाढा पोज़ हणी रहियो हो ऐं ॻाल्हि ॻाल्हि ते वॾा वॾा टहक पिए ॾिनाई। इतफ़ाक़ सां उन वक़्तु हिकु निमाणी निगरी अची लांघा उथी। हुन आकड़ियल उन सां ज़ुबानी छेड़छाड़ कई। निगरी पंहिंजो वस न हलंदे उहो ई भलो जातो त माठ करे हली वञे। मूंखे कार वारे खां पुछां थियण लॻी ऐं दिलि ई दिलि में हुनखे ख़राबु सम्झणु लॻुसि। होटल तां उथण वक़्तु मूं वारे सोट सिकंदर भंगवार मूं ते रोब विहारण करे पंहिंजे दोस्त आगा गज़नफर अली सां तारुफ़ करायो। हीअ अल्ताफ़ हुसैन कादरी, उन वक़्तु SDM नवाब शाह जो पुटु आहे ऐं मुंहिंजो घाटो दोस्त आहे। ईअं ॻाल्हाईंदे मूंखे बिल अदा करण जो चयाईं। मुंहिंजा त ठुपे ठरी विया, जो मूं वटि सिर्फ़ु किताबनि वठण लाइ पैसा हुआ। बहरहाल बिल अदा करे वापसि आयुसि। कैंटीन खां हेठि अचण बाद सिकंदर कार वारे नौजवान सां हथ मिलाइण लाइ अॻिते वधियो। मूं बि मजबूर थी हुनजे करे उन नौजवान सां हथ मिलायो, मगर मूं ॾाढी बेरुखी ऐं आकड़ सां पेश आयो। पंहिंजी वॾेरकी ज़हन जो मुज़ाहिरो थे कयाईं। मोकलाए अॻिते वधियासीं। मूं हुन कार वारे बाबति पुछणु चाहियो। सिकंदर भंगवार मूंखे चयो त नालो
सिकंदर डहराज अथसि, मरहूम मोहम्मद सालेह डहराज जो ॾोहिटो ऐं नूरुल्ला डहराज जो पुटु आहे। तोखे शायदि इहा ख़बर न हुजे त हुन जे नाने मोहम्मद सालेह डहराज अंग्रेज़नि जे दौर में क़ौम परस्त हुर तहरीक खे कुचलण में तमामु घणो बहिरो वरितो हो। हीउ बि उन ख़ानदान मां आहे। कॉलेज में वॾे माण्हू हुअण करे काफ़ी दबदबो अथसि। एतिरे क़दर जो लेक्चरार बि हिन खां डिॼनि था। खैरनि सां असीं फार्म जमा कराए ॿाहिरि आयासीं। आसमान में झुड़ थी वियो हो। थदड़ी हीर जा झूटा वणनि खे रक़्स कराए रहिया हुआ। असां वरी बि कैंटीन खां ॿाहिरि छोकिरियुनि लाइ ठहियल वेटिंग रूम जे भरिसां अची वेठासीं। ख़ासि करे हिते छोकिरा उन लाइ अची वेंदा हुआ जीअं छोकिरियुनि सां सवलाई सां मज़ाक़ करे सघिजे। असां वरी यार सिकंदर डहराज बि कुर्सीअ सेरे वञी छोकिरियुनि जे वेहण वारे कमरे खां खुलंदड़ दरी भरिसां रखी। थोरी देरि बाद सिकंदर मां शहर आयासीं। आउं पंहिंजे सोट सां कॉलेज जे माहौल बाबति गुफ़्तगू करणु लॻुसि। राति जो घर सुम्हण वक़्तु वरी साॻिया कॉलेज वारा चहचीटा ऐं रंगीनियूं मुंहिंजे अखियुनि आॾो फिरणु लॻियूं। काफ़ी टाइम बाद ख़बर न आहे केॾी महिल निंड पंहिंजे भाकुर में वठी छॾियो। सुबुह जो अञा आउं सुतो ई पियो हुअसि त अमड़ अची उथारियो। चया सिकंदर आयो आहे, उथ तयारु थी कॉलेज वञ। आउं जल्दी उथी तड़ तकड़ में कॉलेज वञण लाइ तयारी में लॻी वियसि। साम्हूं सिकंदर चुल्हे ते चांहि पी रहियो। अॼु सिकंदर ॾाढी तकड़ कई। एतिरे क़दर जो पकल मानी बि खाइण न ॾिनई। चए कॉलेज खे काफ़ी देरि थी वई आहे, जल्दी सिर्फ़ु चांहि ढुक पीए वठ त हलूं। उते हली बिस्कुट खाए जां। अमड़ मूंखे ख़र्ची ॾेई रही हुई। सा बि सिकंदर सट ॾेई खणी पंहिंजे खीसे में विधी। चए उते ॾींदोसांसि। आउं ॾिसंदो ई रहिजी वियुसि। वाट ते हलंदे मूं सिकंदर खां हिकु भेरो ॿीहर कॉलेज बाबति सुवाल कया त छा ही तालीम हासिलु करण जो तरीक़ो आहे। हिते न कंहिंजो डपु न डाव, न वरी उस्ताद जी इज़त ऐं न वरी छोकिरनि जो पढ़ाई ॾांहुं ध्यानु। जे न पढ़ंदा त अॻिते हली कहिड़ा फाड़ा मारींदा। यादि अथमि त असांजे मोहतरम उस्ताद साहिबान हाई स्कूल में ॿुधाईंदा हुआ त बाबा अव्हीं हाणे सुत थी कॉलेज वञण वारा आहियो। उते तव्हांजूं जवाबदारियूं वधंदियूं। अव्हां पंहिंजे ग़रीब वालदेन जो ख़्यालु कंदे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचींदे सुठी महिनत कजो त जीअं अव्हीं आईंदा जा सुठा इंसान बणिजी सघो ऐं पिणु क़ौमी ख़िदमत करे सघो। शायदि असांजे लाइक़ु उस्ताद पंहिंजी शानदार माज़ी यादि कंदे ई चवंदा हुआ, छो त अॻु में कॉलेज जो माहौल हिन वक़्त खां बहितरीनु हो। तॾहिं त ईअं चवंदा हुआ त कॉलेज में स्कूल खां वधीक सख़्तु महिनत करणी पवंदी आहे। तॾहिं उहो ॿुधंदे सिकंदर मुर्की मूंखे जवाबु ॾिनो त असांजे ज़हन ते बि कॉलेज जी ज़िंदगी में दाख़िल थींदे उहे सुवाल उभरिया हुआ। अञा आउं कुझु पुछां तंहिंखां अॻु में हुन हिकु टहक ॾींदे चयो त बहितर ईअं थींदो त हिन माहौल में मुझण खां बग़ैर पाण खे उन में ज़िम करे छॾिजे। थोरनि ॾींहंनि बाद तोखे हीउ माहौल पहिरीं खां बहितर नज़र ईंदो। उहो ॿुधी मुंहिंजा ढकर लॻी विया। कॉलेज पहुचण बाद साॻियो चहचिटो, साॻियो माहौल। कैंटीन जे दरी खां वेंदे क्लास ताईं हर शइ ईअं हुई जीअं काल्ह ॾिठी हुयमि। क्लास शुरू थियण जो पुछमि। वराणे में सिकंदर चयो क्लास हलण में अञा कुझु ॾींहं लॻंदा। एतिरे में मुंहिंजा कालोका दोस्त बि हिकु टोली जी सूरत में अची नाज़िल थिया, जेके मूंखां सीनियर हुआ पर पढ़िया ई हिकु स्कूल खरड़े में हुआसीं। चांहि जो ऑडर ॾिनमि। सिकंदर बेरे खे बिस्कुट बि आणण लाइ चयो। हाणे सभिनी कूड़ कुटिया। आउं हुन जी कचहरी हिकु कनो थी ॿुधी रहियो हुअसि। ख़्यालनि जे सागर में कुदरत जी कारीगरी ते सोचे रहियो हुअसि त एतिरे में चांहि बि अची वई। सिकंदर बेरे खे पैसा ॾेई छॾिया। घड़ी खण खां पोइ बक़ाया पैसा बेरो खणी आयो त उन्हनि मज़ा खेसि ख़र्ची तौरु वापसि ॾेई छॾियई। असां सभिनी जा वात किटली थी विया। मिड़नी दोस्तनि खे अजब थियणु लॻो ऐं सिकंदर खे यक आवाज़ थी चवणु लॻासीं त कॾहिं खां वठी अहिड़ो सखी थियो आहीं। हुन बि ठह पिए चई ॾिनो त यार असीं बि के घटि त कीन आहियूं। सभिनी टहक ॾिनो। हिकु टहकड़ो मची वियो। वेठल मीरसन शर्म मूड़े निहारे सिकंदर सां मुखातिब थींदे चयो त हा यार तूं वाक़ई घटि न आहीं, तूं ज़ोर आहीं, तमामु घणो ज़ोर। कॉलेज जो टाइम पूरो थियो त असां सभु कैंटीन तां उथी शहर घुमणु वियासीं। मीर हसन वारा घुमी फिरी आख़िर में मोकिलाए विया ऐं मूं पंहिंजे ख़ाली खीसे ते हथु रखी हसरत भरियल निगाहनि सां सिकंदर ॾांहुं ॾिसी रहियो हुअसि त सुबुह का पैसा इजो थो वापसि ॾे, पर हू बि हो मूं वांगुरु खुटल खातो, सो वापसि ॾियण जी हुन बि कोन वारी। दिलि में चई रहियो हुअसि त ॾियण जे ॾींहं त हीअ मुड़ुसु ॼाओ ई कोन्हे। ईअं तारीख़ तिरकणी महीनो गुमसुम वांगुरु ॾींहं गुज़रंदा रहिया। ॾिहाड़ा हिकु हिकु थी गुम थींदा विया। असांजी बि साॻी उथवे, मेल मेलाप, खिल भोग
हिकु ॾींहुं शायदि छंछरु ॾींहुं कॉलेज में चकर ॾेई रहिया हुआसीं त साम्हूं मीर हसन खे ईंदो ॾिठोसीं। परे खां ई रड़ करे चयाईं त क्लास अटेंड नथा करियो। सिकंदर बि उन साॻी अंदाज़ सां जवाबु ॾिनसि त प्यारा पढ़ाई अञा कान थी हले, पढ़ाई हले न हले क्लास में त मोकिलींसि, पाण नथो पढ़ी त हिन अबोझ मूं ॾांहुं इशारो कंदे खे बि रुलाईंदो थो वती। मीर हसन तलक़ीन वारे अंदाज़ सां खेसि चयो, बसि सूमर खां क्लास अटेंड कराईंदोमांसि। मीर हसन जी ॻाल्हि खे कटींदे सिकंदर चयो, आचर जी मोकल खाई सूमर ॾींहुं असां ॿई कॉलेज आयासीं। सिकंदर हिकु बि न ॿुधी ज़ोर ऐं कैंटीन ते वठी आयो। चांहि जो ऑडर मस ॾिनोसीं त मीर हसन बि अची ठकाव कयो। अचण सां मूंखे चयाईं त अञा क्लास में कोन था वञो। मूं हिकदमि विराणियो, आऊं त तयारु आहियां। मीर हसन खे सिकंदर को बि जवाबु कोन ॾिनो। वेतर खेसि चांहि जी सलाह कयाईं। मीर हसन मूंखे ॿांह खां वठी उथारियो ऐं हलण जो चयाईं। सिकंदर चयो, अड़े मूंखे त चांहि पीअण ॾियो। त मीर हसन चयो, चांहियूं ॿाहियूं पाण पी ऐं पैसा बि पाण ॾे, असां वञूं पिया। हुन मूंखे फर्स्ट फ्लोर ते हिकु क्लास वटि अची छॾियो ऐं अंदरि वञण लाइ चयाईं। मूं क्लास जे दर वटि बीहंदे ख़ुश्क निड़ी मां आवाज़ु कढियो त मे आई कम इन सर। मिस्टर ख़ालिद लेक्चरार मुंहिंजो हाल ॾिसी चयो, आइए जनाब, तशरीफ़ लाइए। मां ॾकी वियुसि जो मूंखे हाई स्कूल वारो माहौल यादि अचणु लॻो। लेक्चरार वरी चयो, आप कहाँ से तशरीफ़ लाए हैं? अञा आउं जवाबु ॾियां ई ॾियां त परियां उहो साॻियो कार वारो छोकिरो यानी सिकंदर ॾारा जेको फर्स्ट ईयर जो शागिर्दु हो उथियो ऐं रड़ करे चयाईं, अड़े बहिराड़ी जा ॿकरा आयो आहीं। सॼे क्लास में टहिकड़ो मची वियो। मुंहिंजे जिस्म ते ॼण कुतड़ियूं चढ़ी वियूं। लेक्चरार वेहण जो इशारो कयो। ऐं छोकिरनि जे डेस्कनि भरिसां थेड़ खाईंदो वञी हिकु बेंच ते वेहण जी करे रहियो हुअसि त ओचितो पोयां कमीज़ खां सट आई। पोइ ते ॾिठमि त हिकु ख़ुशपोश नौजवान खिली रहियो हो, जंहिंजे मुंहं ते मुर्क हुई। त पंहिंजे भरिसां वेहण जो चयो। ऐं हुन सां वेही रहियसि। मूंखां तमामु आस्ते पंहिंजो नालो पुछाईं। मूं डिॼंदे खेसि चयो, छो त मूंखे लेक्चरार जी नज़र पवण जो डपु हो। हुन पंहिंजो नालो ॿुधाईंदे चयो त अदल, मुंहिंजो नालो फैज़ मोहम्मद ऐं ज़ात जो हिस्पाणी आहियां। ख़ैरन सां लेक्चर पूरो थियो। हाणे छोकिरा ॿाहिरि निकिरणु लॻा। असीं बि नवां दोस्त अची पार्क में वेठासीं। फैज़ मोहम्मद मूंखां मुंहिंजे किन माइटनि बाबति पुछणु लॻो, जेके निहायत रोब ऐं दबदबे वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। तिन मां राजू भंगवार, मोहम्मद यूसुफ भंगवार ऐं दौलत ख़ान, जेके मुंहिंजा वेझा अज़ीज़ बि हुआ। पार्क मां उथी असीं वञी होटल ते वेठासीं। फैज़ मोहम्मद चांहि जो ऑडर ॾिनो त मथां सिकंदर भंगवार, ख़ैर मोहम्मद गज़नफ़र अली, सॼण ऐं मीर हसन वारनि बि अची सलाम वारियो। काफ़ी वक़्तु कचहरी कंदा रहियासीं। मथां कॉलेज बंदि थियण जो अची टाइम थियो, सो फैज़ मोहम्मद ऐं ॿिनि दोस्तनि खां मोकिलाए टांगे में चढ़ी वञण लाइ रवाना थियासीं त साम्हूं कार अची लांघाओ थी। यकदमि टर्न कटे कार अहिड़े नमूने सिकंदर ॾहराज अची बीहारी जो सॼो रस्तो ई ब्लॉक थी वियो। पैदल ऐं साइकिल वारा त लंघी थे विया, पर टांगे जो उतां वञणु मुश्किल हो। मूं सिकंदर खे चयो त तूं लही वञी चईंसि त रस्ते तां कार हटाए, छाकाणि त तुंहिंजो सुञाणो आहे। सिकंदर मूंखे जवाबु ॾिनो त तूं वञीसि त वञीसि, बाक़ी आउं कोन वेंदोमांसि। घड़ी खनि गुज़रण खां पोइ हू कैंटीन मां निकितो ऐं कार काहे रवानो थियो ऐं बाद में असांखे मस वञी रस्तो मिलियो। हिकु ॾींहुं हीअं थियो त सिकंदर ॾहराज लेक्चरार जे वञण खां पोइ हाज़िरी वारो रजिस्टर खोले हाज़िरी भरणु लॻो। हर कोई पंहिंजे नंबर अचण ते यस यस कंदो वियो। 27वें नंबर ते मूं यस कई त हुन मूं ॾांहुं चताए निहारियो ऐं हिकदमि पुछाएं त तुंहिंजो रोल नंबर छा आहे। जीअं त मूं पंहिंजो रोल नंबर 28 बदिरां 27 ॿुधायो सो शकी थियणु लॻुसि। हुन चयो त छोकिरी आहीं छा जो छोकिरी जे नंबर ते यस कई अथई। एतिरे में मुंहिंजो पारो बि चढ़ी वियो ऐं दिलि झरे चयोमांसि त तूं केरु थींदो आहीं हाज़िरी भरण वारो। उन ॻाल्हि ते मुंहिंजे सिकंदर ॾारा जी पहिरीं ज़ुबानी जंग थी। सभिनी शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि जी जो समूरो तवजह पहिरियों भेरो मूं ॾांहुं थियो। हर को मूंखे चताए ॾिसी रहियो हो त इजो हाणे खईं अथसि खुटी, ॼाण सिकंदर ॻिची मां वरितसि। फैज़ मोहम्मद हिस्पाणी ॻाल्हि खे वधंदो ॾिसी मूंखे ॻारा टड़ी पाए सम्झाइणु लॻो। एतिरे में लेक्चरार साहिबु क्लास में आयो त सभई शागिर्द उथी बीठा। सिकंदर अखियूं ख़राबु करे मूंखे ॾिसणु लॻो त मूं बि वसां किन घटायो। रिसेस महिल फैज़ मोहम्मद हिस्पाणी मूंखे ॿाहिरि वञणु न ॾिनो। चए इहो छोकिरो वॾो बदमाश आहे, हिन खां शागिर्द छा पर लेक्चरार ऐं प्रिंसिपाल पिणु डिॼंदो आहे। हुनजे टोले में रजब लुंड, नगर रिंद, लाली ख़ालिद, रफ़ीक मेमण उर्फ़ पप्पू ऐं काकू शाह जहिड़ा नाले वारा हुन सां गॾु आहिनि। हीअ हर कंहिं सां झेड़े लाइ तयारु आहे। हर को हिन खां छिरके थो। तूं हुन सां वेहण ते छा पर पंहिंजो बचाव कजां। ॻाल्हियूं कंदे बेल वॻो ऐं रिसेस बंदि थी। आउं फैज़ मोहम्मद जूं ॻाल्हियूं ॿुधी मूं ते नफ़्सियाती असरु थी वियो।
दिल ई दिल में डिॼी वियुसि। ख़ौफ़ अची वारायमि त हीउ हाणे मूंसां ज़रूरु विढ़ंदो। छोकिरा पाण में सुस पुस करे रहिया हुआ त सिकंदर जा दोस्त अज़ीज़ लाइ इंतज़ारु करे रहिया आहिनि। अॻे मूं ते हिस्पाणी वारो नफ़सियाती असरु वेतर उहे ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो सॼो वजूद लरज़ी वियो। मोकल मिलण बैदि सिकंदर मूं ॾे कावड़ मां निहारियो, जल्दी जल्दी ॿाहिरि निकिरी वियो। आऊं फैज़ मोहम्मद बि कुझु देरि बाद क्लास खां ॿाहिरि निकितासीं। परियां BA2 जे क्लास मां मुंहिंजो सोट सिकंदर, ख़ैर मोहम्मद ऐं काफ़ी ॿिया दोस्त ॿाहिरि निकिरंदे ॾिठमि, सो आऊं बि साणनि वञी गॾियसि। मूं हुननि खे सॼी हक़ीक़त खां वाक़ुफ़ु कयो ऐं पोइ पंहिंजे टांगे में खेनि मिनथूं करे विहारियमि। जॾहिं टांगो कैंटीन वटां लांघाउ थियो त सिकंदर मूं ॾांहुं निहारींदो रहिजी वियो, लेकिन करे कुझु न सघियो, छाकाणि त आऊं बि अकेलो कोन हुउसि। मुंहिंजो बि पंहिंजो जोड़ हो। हाणे आऊं दोस्तनि खे पंहिंजो बॉडीगार्ड तस्वुरु करणु लॻुसि, तंहिं करे मूं ख़ौफ़ खे गुरूर में तब्दील करे छॾियो। ॿिए ॾींहुं आऊं सवेर ई अची क्लास में वेही रहियुसि। आहिस्ते आहिस्ते छोकिरा ईंदा विया। जॾहिं सिकंदर क्लास में दाख़िल थियो, तंहिंजी नज़र सभ खां पहिरियां मूं ते पई। ॾिठमि त हू हकार सां घोरींदे पंहिंजी मख़सूस जाइ जेका दरी जे भरिसां हुई ते वञी वेठो, छो त सियारे जी मौसम हुई, तंहिं करे तिड़के लाइ वञी उते वेहंदो हो। लेक्चर हलंदे हुन शरारत करे नंढिड़ो शीशो जेको संस फाइल में लॻल हो उहो कढे पहिरियां पाण खे ॾिसी, पोइ शीशे जो ओलड़ो मुंहिंजे चहिरे ते हयांई। ओलड़े जे करे मुंहिंजूं अखियूं बिना झुकी वियूं। हुन वरी हिकु शागिर्दाणी जे चहिरे ते ओलड़ो कयो। जॾहिं उहे किरणा अखियुनि ते पियसि त छिरक भरे ओलड़ो कंदड़ ॾांहुं ॾिठाई त साम्हूं सिकंदर डहराज खे मुरकंदे ॾिठाई। बाद में मुंहुं मोड़े लेक्चर ॿुधणु लॻो। थोरी देरि खां पोइ वरी किरणा संस चहिरे ते हुआ ऐं किरणनि सां गॾु टहक बि ॿुधण में आयसि। छोकिरी ख़ार मां खेसि घटि वधि ॻाल्हाइणु लॻी। छोकिरी जे आवाज़ में सिकंदर जे टहकनि मेले वेठनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकायो। सभु छोकिरा माठ में हुआ। उस्ताद डहराज खे नसीहत कंदे आइंदे लाइ इहा शरारत खां रोकियो, पर हुनजो गन कुहाड़ी साॻियो। उस्ताद अब्दुर्रहीम पहोड़ सिकंदर ॾांहुं अजीब अंदाज़ सां ॾिसणु लॻो। मुंहिंजे ज़मीर मूं ते मलामत कई त हिकु छोकिरी अहिड़ी शरारत खे बर्दाश्त न कयो। आऊं छो ख़ामोश रहां? आख़िर आऊं त मुड़ुसु आहियां। मुंहिंजे सब्र जो प्यालो लबरेज़ थी चुको हो। तंहिं ते मूं पंहिंजी जाइ तां उथी वञी सिकंदर डहराज खे गले खां वठी उथारियो। हुनजे कुझु कुछण ऐं करण खां अॻु मूं हुनजे गले ते चमाट वहाए कढी। मूं वारो डपु हाणे कावड़ में तब्दील थी चुको हो। खेसि लाॻीतियूं 2 लपाटूं वहाए कढियमि। सभिनी वेठलनि जा वात पटिजी विया। सिकंदर गार ॾेई अञा हथ मस खयों त मूं हुनखे मुक वहाए कढी। हुन बि मूंखे गले मां हींअर वरितो हो। एतिरे में फैज़ मोहम्मद हिस्बाणी ॿिया शागिर्द छॾाइण लाइ वधी आया। उन्हनि छॾे छॾा में सिकंदर मूंखे बि चमाट वहाए कढी। आख़िरकार ॿिन्ही खे शागिर्दनि छॾायो। मूंखे फैज़ मोहम्मद वठी आणे पंहिंजी जाइ ते विहारियो। आऊं अञा पंहिंजी जाइ ते वेठुसि त सिकंदर ॿाहिरि निकिरी वियो। उस्ताद बि ॿाहिरि हली वियो। गोड़ ते इहा ख़बर पूरे कॉलेज में पखिड़िजी वई। असीं फैज़ मोहम्मद ऐं आऊं बि ॿाहिरि निकितासीं। प्रिंसिपाल रिसेस में मूंखे ऐं सिकंदर खे ऑफिस में घुरायो ऐं हक़ीक़त पुछाई। सिकंदर उते अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जिन में का बि सदाकत कान हुई। मूं पंहिंजे जवाबु ॾियण खां अॻु प्रिंसिपाल साहिब खे पहोड़ साहिब खां सॼी हक़ीक़त पुछण लाइ अर्ज़ु कयो, जीअं त पहोड़ साहिब उन महिल उते मौजूदु कोन हो। एतिरे में सिकंदर भंगवार जो वॾो भाउ अकबर भंगवार, जेको पिणु साॻिए कॉलेज मां BA करे चुको हो, सो बि कंहिं कम सांगे अची निकितो। जॾहिं प्रिंसिपाल खे इहा ख़बर पई त आउं अकबर भंगवार जो सोट आहियां, त हुन असांखे सिकंदर ऐं मूंखे ॿाहिरि वञण लाइ हुकुम कयो। ॿाहिरि माहौल मुख़्तलिफ़ हो। डहराज जा सभु दोस्त रिजब लुंड नगर रिंद ऐं ॿिया केतिरा ई पर भरो बीठा हुआ। हेॾां वरी मुंहिंजा दोस्त मीर हसन शर, अहमद ख़ान शर, सजण ॾाहिरी, ख़ैर मोहम्मद मरी, गज़नफ़र अली, फैज़ मोहम्मद हिस्बाणी, सिकंदर भंगवार, अकबर भंगवार में बीठा हुआ। सिकंदर डहराज पंहिंजे दोस्तनि ॾांहुं वियो ऐं आउं पंहिंजे दोस्तनि ॾांहुं आयुसि। मीर हसन शर खिली चयो त अड़े मरी वए। होॾां सिकंदर डहराज खे बि दोस्त फिरियो बीठा हुआ ऐं केतिरा ई ॿिया शागिर्द ॻाल्हियुनि ॿुधण लाइ ॿिन्ही पासे चकर काटे रहिया हुआ त ओचितो अकबर भंगवार वॾे वाके चयो त ख़बरदार, जे कंहिं बि अज़ीज़ जो नालो वरितो आहे त उनजो ख़ैरु न आहे। बसि अफ़सोस त इहो आहे त अज़ीज़ हुनजो मथो न फाड़ियो जो हीअ पीउ वटि रत ॻाड़ींदो वञे हा। उहे लफ़्ज़ ॿुधंदे मुंहिंजो हौसलो वेतर वधी वियो। एतिरे में प्रिंसिपाल मूं ऐं सिकंदर ॿिन्ही खे ॿीहर घुरायो। अंदरि पहोड़ साहिब बि वेठो। अकबर भंगवार बि मुंहिंजे पोयां आयो। प्रिंसिपाल पहोड़ साहिब खे चयो त हिननि ॿिन्ही खे TC ॾियूं था। तंहिं ते मूं चयो त साईं, आउं TC छो वठां? जंहिंजो ॾोह हुजे उनखे ॾियो। प्रिंसिपाल पहोड़ साहिब खां पुछो त ॾोह कंहिंजो आहे? पहोड़ साहिब बेधड़क चई ॾिनो त सिकंदर डहराज जो। ओचितो हिकु ठाठ बाट वारो शख़्स, जंहिंजे हिकिड़े हथ में टेक ॾियण वारो लकड़
ऐं ॿिए हथ में सिगरेट हो। कमरे में दाख़िल थियो। सिकंदर हुनखे ॾिसी टिप ॾेई उथी बीठो। प्रिंसिपाल ऐं पहोड़ साहिब बि उथी बीठा ऐं अकबर भंगवार बि उथी बीठासीं। प्रिंसिपाल हुनखे नालो वठी नूरुल्ला ॾहराज कुर्सी ते वेहण जो चयो। नूरुल्ला ॾहराज मूॾे कावड़ ऐं हकारत भरियल नज़रनि सां घोरे निहारियो। प्रिंसिपाल हुन सां मुखातिब थी चयो त अफ़सोस जो मूं अव्हां खे फ़ोन करे तकलीफ़ ॾिनी। हक़ीक़त में ॾोह तव्हांजे पुट जो आहे। मूं सॼी हक़ीक़त मालूम कई आहे। तव्हांजो पुटु लेक्चरार जो अदब करे थो ऐं न वरी छोकिरियुनि जी इज़त जो ख़्यालु अथसि। हिन छोकिरियुनि सां बि हरू भरू झेड़ो कयो आहे। नूरुल्ला प्रिंसिपाल खां मुंहिंजो ऐं मुंहिंजे पीउ जो नालो पुछो। अकबर ॾांहुं मुरकंदे चयो त हीउ मुंहिंजो सौटु आहे, हाजी सैफ़ुल ख़ान भंगवार जो पुटु आहे। नूरुल्ला ॾहराज मूंखे दॿाईंदे चयो त छोकिरा, तुंहिंजो पीउ त मुंहिंजो सुठो दोस्त आहे, हू त शरीफ़ माण्हू आहे, तूं कहते वए। प्रिंसिपाल साहिब ॻाल्हि खे कटींदे मूंखे ऐं सिकंदर खे थधियूं थानियूं विधियूं। मतिलबु त परचाव करण लाइ डिघो नसीहत भरियो लेक्चर ॾियणु शुरू कयो। आख़िर में सिकंदर ॾहराज न चाहींदे बि मूंसां भाकुर पातो। बाद में ॿिन्ही खे हिदायत कई त अॼु खां पोइ जीअं हू का बि शिकायत न ॿुधे। उन खां पोइ हू शायदि सिकंदर खे घर वठी वियो। जो मोकल मिलण बाद ॾिसण में न आयो। मुंहिंजा दोस्त ॿाहिरि बीठल हुआ जेके मूं ॾांहुं सिर्फ़ु निहारींदा ई रहिजी विया। हीअ चूंड वर्क अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब मां ॾोही हामा। असां वटि मुस्तक़िल बुनियादनि ते तारीख़ी नावल मरण मूसियाव किश्तवार हले पियो। मरण मूसियाव नावल मज़ाहिमती अदब में पंहिंजी अहम सुञाणप रखे थो। हीउ नावल नामियारे लेखक कहाणीकार ऐं नावल नवीस सिराजुल हक़ मेमण जो लिखियलु आहे। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं 19 किस्त। धारियो आसमान बि धारनि जा उपरो लॻंदो आहे, बिल्कुलु ईअं जीअं माण्हू त सभु माण्हू जहिड़ा बराबरि आहिनि, पर सिंधी माण्हू हर ॿिए माण्हू खां निरालो आहे। हुनजी जोड़ जक में अलाए जे अला साईं कहिड़ी जोड़ रखी आहे जो सिंधी परे खां पधिरो। उहा रुॻो मुहांडनि जी ॻाल्हि कान्हे, उहा रुॻो हुनजी ॿोली जी ॻाल्हि बि कान्हे, पर सिंधी जे मन जे ओजर ॼण हुन जे मुंहं में बहकणु लॻंदी आहे। जीअं का अबाम में मासूमियत जरकणु लॻंदी आहे। नूरी खे वरियाम जो मुंहुं यादि अची वियो। इज़ाउन जे ओलड़े में हुन ईअं सम्झो हो त उन मुख में उहो सभु कुझु हो जेको हुन हमेशह पंहिंजे तस्वर में अॻु कथियो हो। मासूमियत, सूंहं, दलेरी ऐं साफ़ दिली। हुन वरी आसमान ॾांहुं निहारियो। ॾाखणी कुंड में तारनि जो हिकु झुगटो कॾहिं झको थिए वियो त कॾहिं वधीक रोशन थी जरकण थिए लॻो। का घड़ी हू वशाल आकाश में कुझु ॻोल्हींदी रही ऐं पोइ हुन चयो, हू ॾिस, ओहो, हुन तारे हेठि मुंहिंजो वतन आहे, मुंहिंजा मारू आहिनि। साइण, उहो तूं कीअं थी चईं त उन तारे हेठि तुंहिंजो वतन हूंदो? कैसर बेग जी कनीज़ हुनखे अजब जे नज़रनि सां ॾिठो। कैसर बेग जूं ॿ बानियूं हुन सां गॾिजी आयूं हुयूं। पहिरीं त हू बि हुननि जहिड़ी कनीज़ हुई ऐं ॿिनि कनीज़नि हुन सां बि पंजाइप वारो सलूक कयो हो ऐं हिक ॿिए जे ॾुखनि सुरनि में भयवार थियूं हुयूं। पर जॾहिं खां हुननि खे ॿुधायो वियो हो त नूरी खे शहनशाह जे हरम में सुखड़ी तौरु मोकिलियो पियो वञे ऐं ॿ ॿियूं ॼणियूं हुन सां गॾिजी वेंदियूं ऐं हुन जे कनीज़नि तौरु कमु कंदियूं, तॾहिं खां हुननि नूरी सां ॿिनि मुख़्तलिफ़ सलूक करणु शुरू करे ॾिनो। खेसि साइण जो लक़ब ॾेई थे छॾियां। किन सिंधीअ न ॼाणंदड़ कनीज़नि त हुनखे ख़ानम बि सॾणु शुरू कयो हो। हूअं जो पंहिंजे दर्दनि जा दास्तान खोले बयानु करणु वेही रहियूं हुयूं। हाणे हुन सां ॻाल्हाइण जूं बि रवादार कोन हुयूं। हुनखे पाण सम्झ में न थे आयो त उहो वेछो कीअं ई छो पैदा थी पियो हो ऐं हुन अखियुनि में ॻोड़ा आणे खाइनि पुछो, अदियूं मूंखे घटि में घटि ॿुधायो त सही त मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जो अव्हां मूंसां इहो वर्ताव शुरू करे ॾिनो आहे। पहिरीं त कंहिं बि जवाबु कोन ॾिनो। पोइ हिकिड़ी चयो, असां कनीज़नि खां का ख़ता थी हुजे त असांखे माफ़ु कजो साइण। वरी बि उहा, साइण, अव्हां त मूंखे भणिपो आछो हो, भेनर ईअं कंदियूं आहिनि। नूरी खां सुरको निकिरी वियो। ॿिन्ही कनीज़नि खे अलाए छा थी वियो। हिकु वक़्तु ॿिन्ही ॼणियुनि खणी खेसि भाकुर में भरियो ऐं पाण बि सुरकंदे चयाऊं, मिठी, तूं साॻी मूरख जी मूरख आहीं। हाणे तूं शहनशाह हिंद जे हरम लाइ सौगात आहीं ऐं तूं असांजी साइण बणिजी वई आहीं। तोखे यादि आहे त असां तोखे चयो हो त जेकॾहिं तोखे शहनशाह लाइ सुखड़ी तौरु मोकिलियाऊं त पोइ तूं रोस्तम बेग जहिड़े बघड़ जे चबे खां बची वेंदे। तोखे ख़बर कान्हे त अला साईं तो ते केॾो न वॾो अहसान कयो आहे।
मूं नसीब फिटी जे लाइ त को फ़र्क़ु कोन्हे। रुस्तम बेग जी बानी थी गुज़ारियां या कैसर बेग जी, या वरी जंहिंखे आऊं शहनशाह थियूं चओ। आऊं पंहिंजे मारुनि खां परे मारे वांगुरु कोट में क़ाबू हूंदुसि। कोट कहिड़ो बि हुजे, आऊं तुहाई बांदी थी रहंदुसि। नूरी सुरगंदे चयो, न चरी, तूं उहो तॾहिं थी सम्झी जॾहिं तो रुस्तम बेग जे हरम खे ऐं संस कनीज़नि खे कोन ॾिठो आहे। असां ॾिठो आहे, सो असीं सम्झी सघूं थियूं त ख़ुदा तो ते केॾो महिरबान आहे। हिकिड़ी कनीज़ हुनखे पाण खां जुदा कंदे चयो, ऐं पोइ हुन सट ॾेई पंहिंजो कफ़्तान पंहिंजे कुल्हनि वटां किराए छॾियो ऐं हुन ॾांहुं पुठि ॾेई बीही रही। नूरी जेको ॾिठो त हुन खां पंहिंजो हाल ऐं माज़ी घड़ी लाइ विसाराए छॾियो। कनीज़ जे गोॾनि खां चेल्हि ताईं ऐं ख़ासि करे संस चॾनि ऐं दुॾनि ते एतिरा त कारा नील हुआ ॼण त हुनखे ततल सीखनि सां वेही ॾंभरी न हुआ। उन्हनि मां के नील अहिड़ा हुआ जेके किथां किथां रतायल हुआ। उहे अहिड़ा हंध हुआ जिते चमड़ी फाटी पवण ते कड़ियूं ॿधिजी वियूं हुयूं, वक़्तु गुज़रण सां सुकी उथड़ी वियूं हुयूं। नूरी खे पंहिंजे अखियुनि ते एतबार ई कोन थे आयो। छा हिकिड़ो इंसानु ॿिए इंसान ते, सो बि ज़ईफ़ ज़ाल ज़ात ते, अहिड़ो ज़ुल्म करे थे सघियो? हुन उमाल खणी कनीज़ खे भाकुर में भरियो ऐं संस वारनि में मुंहुं लिकाए उछगारूं ॾियणु लॻी। ऐं जॾहिं हुज़ूर मिर्ज़ा साहिब पंहिंजी चाबुक सां असांखे नवाज़ींदा हुआ, तॾहिं हुनजी इहा ख़्वाहिश हूंदी हुई त असीं सूर ऐं पीड़ा खां रड़ियूं करण बदिरां लज़त ऐं फ़रहत जा शुकारा भरियूं। हुन उहे लफ़्ज़ अहिड़ी तरह चया जंहिंमें को बि अहसासु कोन हो। नूरी खे रुॻो उहो महसूसु थियो त हुनजो ज़ख़्मी जिस्म किन अंदरनि ज़िलज़लनि जे करे सॼो धुॾी रहियो हो। हूअ गिच वक़्तु हुनखे भाकुर में गिराठड़ियूं पाईंदी रही। हुनखे सम्झ में न थे आयो त हुनजे जिस्म जे उन्हनि ज़िलज़लनि खे कीअं माठो करे ऐं हुनजे बेआवाज़ मज़लूम जे रोज़ खे कीअं चुप कराए। बसि कर मुंहिंजी भेण, बसि कर, मूंखे बख़्श कर जो मूं तोखे उहो कुझु यादि ॾियारियो आहे जंहिं मुंहिंजे रूह खे रंजायो आहे त तोसां त अलाए कहिड़ी क़यामत हूंदी। नूरी मुंहिंजी भेण, हाणे सूर सहसाए सहसाए असांजा जज़्बा बि मुॾा थी विया आहिनि। पंहिंजे वतन खां दूर, पंहिंजनि मिठनि अज़ीज़नि क़रीबनि खां परे असीं फ़क़्ति अंदरि ई अंदरि टहिकूं ऐं कढ़ूं थियूं। तूं त पंहिंजे वतन में पंहिंजनि खां एतिरो वेझो हूंदे बि एॾो दूर आहीं ऐं तुंहिंजा घाव बि अञा ताज़ा ताज़ा ऐं नवां न कोर आहिनि। सो तुंहिंजे लाइ असांजो बि हॾ थो कुरके। कनीज़ संस अखियुनि में निहारींदे पाॿो मां चयो। उन पाॿो में वरी पंजाब मोटी आई हुई। ॿी कनीज़ बि हुनजी खाड़ी मथे करे संस मुंहं में निहारींदे चयो, ख़ुदा शल कंहिं बि औरत खे हुस्न न ॾे जंहिं दुनिया में असीं साह पियो खणूं उते सूंहं अज़ाबनि जो सबबु बणिजी थी वञे। रुस्तम बेग जी कोड़की मां निकिरी तुंहिंजा पर कतरे तोखे शहनशाह जे हरम जे पिंजरे में क़ैद करण लाइ था मोकिलियनि। ॿी का चतर ऐं चालाक औरत हुजे हा त हूंद ख़ुशी में कान मापे हा ऐं राज राणी थियण जा सपना ॾिसणु लॻे हा। पर तूं त उते बि रोई रोई पंहिंजो जीअ झोरे विझंदे। तूं पंहिंजे नसीब आॾो मजबूर आहीं, असीं पंहिंजे नसीब आॾो मजबूर आहियूं। पर असां वटि अहिड़ियूं बि आहिनि जिन पंहिंजो नसीब पाण ख़लकियो आहे। असांजे संगलाख वादियुनि में अॼु बि अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके पंहिंजी ज़ुबान जे बदिरां खंजर जी नोक सां ॻाल्हाईंदियूं आहिनि, जेके अड़बंग घोड़नि जे उघाड़ी पुठी ते लाग वाराए ज़ालमनि सां दूबदू मुक़ाबला कंदियूं आहिनि ऐं जॾहिं जियापे जी जंग हाराइण लॻंदियूं आहिनि तॾहिं ज़ालमनि जे हथ चढ़ण बदिरां खंजर जी नोक पंहिंजी छाती में टुंबे ॾींदियूं आहिनि। हाणे तोखे फ़ैसिलो करिणो आहे त तूं पंहिंजो नसीब पाण ख़लकींदे या पाण खे असां वांगुरु ठलो मुर्दारनि वांगुरु जहिड़ो रही पाण खे नसीबनि जे हवाले करे छॾींदे। नूरी यादगिरियुनि जे उन धुंध मां मोटी आई ऐं शिकायती अंदाज़ में चयाईं, तूं वरी मूंखे साइण सॼियो। बानी घड़ी लाइ माठ थी वई, पोइ हेॾे होॾे ॾिसी चयाईं, मूं तोखे अॻु बि सम्झायो आहे, हीउ मुग़ल महल आहे जिते भितियुनि खे बि कन थींदा आहिनि। हिते पाण ते बि एतबार करणु जोखाइतो आहे। उन करे तुंहिंजी ऐं असांजी बि सलामती इन में आहे त असीं ॿाहिरी तौरु उहो ई ॾेखार ॾियूं त तूं असांजी साइण आहीं ऐं असीं तुंहिंजो कनीज़ूं। ऐं पोइ हुनखे ॿाहुनि खां वठी आणे पलंग ते विहारियाईं। हाणे ॿुधाए त तो उहो कीअं सम्झो त उन तारे हेठि तुंहिंजो वतन हूंदो। हुन नूरी खे छेड़ींदे चयो, बसि ईअं ई चयुमि, हेॾी सारी कारी धारे आसमान में उन तारे में जोत हुई। ईअं भायमि त उन तारे जी जोत मुंहिंजी धरती, मुंहिंजे देश सिंध जो ओलड़ो हुजे त बि शक न आहे, न त हेतिरा सारा तारा ईअं एतिरा ऊंदाहा कीअं हुजनि हा। बानी हैरत मां हुनखे ॾिसंदे चयो, हुनजो सिंधियुनि सां घटि वास्तो पियो हो, पर जॾहिं बि हू कंहिं सिंधी सां मिली हुई तॾहिं हुन उहो महसूसु कयो हो त अछनि उजरनि माण्हुनि सां मिली हुई ऐं लाशक उहा ओजर ऐं शफ़ाफ़ रोशनी माण्हुनि में
संदन धरती खां खेन मिली हुई। नूरी जे अचण खां पोइ त हुनखे हेकारी यकीन थी वियो हो त सिंध जी धरती खे ख़ुदा का अहिड़ी ख़ुशूसियत अता कई हुई जो उन जा माण्हू मन जा एॾा अछा उजरा हुआ ऐं शिकिरियुनि में बि हुन अञा ताईं को माण्हू कोझो कोन ॾिठो हो। जेकॾहिं कंहिंजो रंग कारसिरो हो तॾहिं बि संसि मुंहं में का अहिड़ी मणिया हुई जो हुनजो उजरो मन पियो जरकंदो हो। भला उहो त ॿुधाए त तुंहिंजो हू सिंधी गभरू छा नालो ॿुधायो हुई? हा वरियाम, उहो भला कहिड़े तारे हेठि हूंदो? हुन वरी बि खेसि छेड़ींदे चयो। घड़ी लाइ नूरी जे अखियुनि में हिकु अहिड़ो रंग आयो जंहिंमें हया हिजाब सां गॾु हिकु ख़ुशी जो लियाको हो, पर ॿीअ घड़ी हुनजे अखियुनि में उताह ॾुख लही आयो। हू ॼण सॼी कोमाइजी वई ऐं थधो शुकारो भरींदे चयाईं, अलाए किथे हूंदो, अलाए जे हुन सां छा कयो हूंदाऊं। तो त ॾिठो हो त हुनखे कीअं खणी सगरनि में सोगो कयो हुआऊं। अला साईं, रुॻो हिकिड़ो भेरो हुनखे ॾिसां, पोइ पसाह पूरा थियनि त हुन तां घोरियसि। बानी वरी खणी भाकुर विधसि ऐं नूरी हुनजी छाती में मुंहुं विझी केतिरो वक़्तु सुरकंदी रही। ओचितो ॿाहिरि तकड़नि तकड़नि क़दमनि जो आवाज़ु ॿुधी ॿई छिरकजी उथी बीह रहियूं। ॿ देव कामत ख़्वाजा सिरा दरवाज़ो खोले हिकिड़ो हिकिड़े पासे ॿियो ॿिए पासे थी बीही रहियो। संदन हथ कमरबंदनि में आबनूसी खजरनि जे मुठियुनि ते हुआ ऐं पोइ वाचूड़े वांगुरु मलकाए हिंद नूरजहां जे ख़ासि बाने अंदरि हली आई। मलकाए आलम मलकाए हिंद जी सिंधी कनीज़ खे इज़त बख़्शण लाइ तशरीफ़ फरमा थी रहियूं आहिनि। नूरी जी कनीज़ ते हिकदमि फ़र्श ते सिधे में विछाइजी वई। नूरी खे सम्झ में न आयो त हू छा करे। हबशनि खे ॾिसी हुनजो साह अॻे सुकी वियो हो। हू कंहिं बुत वांगुरु उते ई बीठी रही। हुन ज़ाइफ़ा खे जेका पोशाक पियल हुई तंहिंजे जरके हुनजे अखियुनि खे ॼण खेरो करे छॾियो। हुनखे निहायत ज़र्क बर्क पर निहायत शफ़ाफ़ रेशमी मलमल जो डिघो पहिराण पियल हो, जंहिंमां हुनजो हर अंग साफ़ नज़र पिया आयो। फ़क़्ति चेल में बदिल हीरनि जवाहरनि सां जड़ियल कमरबंद वारो जिस्म नज़र कोन थे आयो। हूअ एतिरो तकिड़ो अंदरि आई हुई जो ॼण वाचूड़ा पाण सां खणी आई हुई ऐं उन वाचूड़े में हुनजा उर ईअं दमकी रहिया हुआ ॼण कबूतर उॾामण लाइ पर सोए रहिया हुआ। हूअ उन उर खां हेठि ॾिसंदे पंहिंजी दिलि में भवाटियूं पवंदे महसूसु कंदी रही। हुनखे यकीन थी वियो त जेकॾहिं हुन कंहिं शइ खे न झलियो त हूअ उते ई फ़ैको करे किरी पवंदी। हुन कैसर बेग जी ख़ानम खे बि ज़र्क बर्क पोशाकनि में ॾिठो हो, पर हीअ निज़ारो हुनजे तस्वर खां बि घणो अॻिते हो। ओचितो चइनि कनीज़नि जे विच में हिकिड़ी कदावर माई मथे ते छट पहिरियों होरियां होरियां अंदरि दाख़िल थी। कनीज़नि नूरजहां बेगम लाइ हुनखे जेके कुझु ॿुधायो हो सो हुन साभियां अॻियां बिना तछ बराबरि हो। छट जे बिलोरी हीरनि जवाहरनि हुनजे मुंहं खे अहिड़ो तेज़ ऐं तजलो थे ॾिनो जो ॼण त हुनजो मुंहुं मशल वांगुरु पए भरियो। हुनजी डिघी ॻिची बि हीरनि जे हारनि सां जंझी पई हुई। रेशम जे लिबास जी चती चती ते अहिड़नि मोतियुनि जो भर्त भरियल हो जेको अखियुनि में घिड़ंदो थिए वियो। पर जंहिं ॻाल्हि नूरी खे छिरकाए विधो से हुनजूं अखियूं हुयूं। हुन एतिरियूं ख़ूबसूरत ऐं सुहिणियूं अखियूं कॾहिं बि न ॾिठियूं हुयूं, पर उन्हनि में रुॻो ख़ूबसूरती ऐं सूंहं कान हुई। उन में हिकु अहिड़ी चमक हुई जेका शिकारी पखी में हूंदी आहे। उन चमक में शिकार जी बेवसी ते सोभ जो रंग हो। उन में ज़ख़्मी चीते वारी रतो रत जलाली कैफ़ियत हुई। हुनखे उहे अखियूं ॾाढियूं वणियूं, पर साॻिए वक़्तु उन्हनि अखियुनि खां हुनखे बेइंतहा ख़ौफ़ महसूसु थियणु लॻो ऐं हूअ हल्के वाव में लरज़ंदड़ पन वांगुरु थिड़कणु लॻी। मलका जी हिकिड़ी बानी हुनखे को इशारो कयो, पर हू उन इशारे खे बिना न सम्झी सघे। संस पंहिंजी कनीज़ जेका सजदे मां उथी हुनखे चयो, मुंहुं वांगुरु झुकी मलकाए हिन जे क़दमनि में विछाइजी वञ। मलकाए नूरजहां कनीज़ ॾांहुं ॾिसंदे चयो, तो हुनखे संस ज़ुबान में छा चयो? कनीज़ कंध हेठि कंदे फ़ारसी में चयो, क़ुर्बान वञा। मूं खेसि चयो त सीधा रेज़ थी मलकाए आलम जी क़दम बोसी करे। हूं नूरजहां कंध जी जुंबश सां हुनखे हटण जो इशारो करे अॻिते वधी आए। नूरी जी खाॾी खे पंहिंजे आंगुर सां मथे खणी का घड़ी हुनजे ॾिनल हरणी जहिड़े अखियुनि में निहारींदी रही। पोइ थोरो हटी हुनजे समूरे सरापा खे ॾिठो। हीअ वाक़ई गज़ब जी हसीन निगरी आहे। मलका भुणकियो, अव्हां जे त क़दमनि जी ख़ाक बराबरि बि कान्हे। कनीज़ कंध मथे खणण खां सवाइ चयो। हुन खां पुछ त हू ख़ुशि आहे शाही हरम में दाख़िल थियण लाइ। कनीज़ नूरी खे साॻी ॻाल्हि सिंधी में चई त नूरी अची सुरकनि में पई। बाह लॻे शाही हरम खे, शल ज़मीन मूंखे जाइ ॾे त उन में ग़र्क़ थी वञा। कनीज़ तर्जुमो कंदे चयो, चवे थी त मलक आलम जे क़दमनि में जाइ मिले त उनखां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशबख़्ती थी सघे। नूरजहां हल्को टहक ॾिनो, तोखे कूड़ ॻाल्हाइणु नथो अचे?
असीं उन जे सुरकनि मां ई संस दिलि जो हाल ॼाणे वियूं आहियूं। हीअ हुसन तुर्क या मुग़ल हुसन कोन्हे जेको आसमान ॾांहुं उॾामणु घुरंदो आहे। हीअ हुसन अहिड़ो हुसन आहे जेको पंहिंजी मिटी में मान घुरंदो आहे। तूं असां सां अचु। जहिड़ी तरह वाचूड़े वांगुरु हू आयूं तीअं ई वरी वाचूड़े वांगुरु हू हलियूं वियूं। दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी नूरजहां पंहिंजी हिकिड़ी आङुर मां हिकिड़ी मुंडी लाइ कनीज़ खे ॾींदे चयो, हीअ पाण वटि रख माह बेगम, बाक़ी तूं हिन खे सम्झाए छॾिज, पर सेख कजो क़िबल आलम ते भरोसो कोन्हे त केॾी महिल खेनि हीउ जन जो मेवो यादि पइजी वञे। कनीज़ वरी सिजदे में किरी पई। नूरजहां जे वञण खां पोइ माह बेगम मलका जी ख़ासि कनीज़ हुनखे ॻिच वक़्तु के ॻाल्हियूं सम्झाईंदी रही। लाहौर जी राति उंद खे बि वधीक बिंभलाईंदड़ हुई। हेठि धुंध हो, उनखां थोरो मथे मिटी जो अधु काबरो शाही ककर थे नज़र आयो ऐं उनखां बि मथे तारनि ताईं रात जी असुल उंद फैलियल हुई, जंहिंमां तारा नज़र त आया थे पर ईअं थे भायो त संदन रोशनी कंहिं कोड़की में गिरफ़्तार हुई ऐं रखी रखी थे मुंहुं कढियाई। जेसिताईं नज़र थे वेई तेसिताईं उंद जा मुख़्तलिफ़ छांवरा थे नज़र आया, ॼण उंद खे बि पंहिंजो को जिस्म हो जो आसमान में मथे ऐं मुंहुं भर उबतो टंगियल हो। शायदि राति ऐं उंद जे किरदार जो उहो ओलड़ो लाहौरी माण्हुनि जे पंहिंजे किरदार में बि हो। ॿाहिरि हिकिड़ो अंदरि ॿियो, पंहिंजनि सां हिकिड़ो धारियुनि सां ॿियो, पंहिंजे ई अंदरि वारे सां हिकिड़ो, पर ॿाहिरियों ॿियो। यार अहिड़ी राति त न ॾिठीसूं न ॿुधीसूं। ॾातर ॾिने पंहिंजे मुंहुं भुणकंदे चयो, ॾातर ॾिना ज़ुल्म जो रातियूं अहिड़ियूं बदसूरतूं न हूंदियूं त ॿियूं कहिड़ियूं हूंदियूं। जानू संस सुर वठायो, अदर शुक्र करजो ही धुंध आहे, न त हेसि ताईं ॿिनि चइनि चौकियुनि सां त मामिरो करिणो पवे हा। दोसो पंहिंजा हथियार संभालींदे चयो, सो त ॾिसी वठूं हा, पर हाणे हिन अजगर जहिड़े कोड़ जो दरवाज़ो कीअं खुलंदो। जीवन ॼण पंहिंजो पाण खां सुवालु कयो। दरवाज़ो खुलणु त ॾाढो ॾुखियो आहे, पर कोड़ जे परे भर लश्करनि जो हिकिड़ो मोर्चो ठहियलु आहे। हेठि दरिया में ॿेड़ियूं बीठल आहिनि। लाशक मुग़लनि पंहिंजे किन ख़ासि मक़सदनि लाइ उहो मोर्चो ठाहियो आहे त जीअं कंहिंखे भॼाइण में सवलाई थिए, या शायदि ठाहियो ई असां लाइ अथनि। सो अचो मूंसां, ऐं समूरो वाव सुवाव वठी आयो आहियां। जखरे पंहिंजूं कानियूं ऐं सरायूं गेदी में रखंदे चयो। कोट काफ़ी वॾो हो। जॾहिं फिरी आया तॾहिं धुंध में मोर्चे जा बुर्ज बि ईअं थे भाया ॼण के माण्हू ॿाहूं मथे करियो बीठा आहिनि। जखरे चेल मां रसो खोले कर सिरकसाई ठाहे उछल ॾिनी। सिरकसाई हिकिड़ी कंगरी में सोगी थी वई। हुन पंहिंजे हमराहनि खे तरसण जो इशारो ॾेई फसील ते बांबड़ा पाए ईअं चढ़ी वियो ॼण त उहा हुनजी रोज़ानी किरत हुई। कोट जो किंगरो उरांघे हू बिना आवाज़ मोर्चे जे पुठियां लही पियो ऐं ॾेढी जे ओट वठी बीही रहियो। कुल 4 पहरेदार हुआ। 2 ॼणा हिकिड़े पासे, 2 ॼणा ॿिए पासे चौकी ॾेई रहिया हुआ। मोट में 4 ॼणा मोर्चे जी दोछटी वटि हिक ॿिए खे ॾिसी बंदि मुठ पंहिंजे सीने ते रखी सलाम करे वरी पंहिंजी चौकी ते हलिया थे विया। हू चुप ऊंदहि में लही पियो। अॻियां वेंदड़ सिपाहियुनि जे पोयां पहुची ॿिन्ही हथनि में खंजर झले उभा कया। ॿिन्ही लश्करनि जे कुल्हे ऐं ॻिची जी कोरे मास में खंजर खिवण वांगुरु खुपी विया। 2 ॼणा रीह करे कपियल बुंड जियां सिधा पुठी भर अची किरिया ऐं उते ई कुठल कबूतर वांगुरु फतकी फतकी थधा थी विया। हुन छिक ॾेई खंजर कढी वरिता ऐं ॿिनि सिपाहियुनि तरफ़ हलणु लॻो। पंहिंजे साथियुनि जी रीह ॿुधी 2 लश्करी पंहिंजे चकर पूरे करण खां अॻु तकड़ा तकड़ा मोटी पिया आया। अञा जखरे खां वीहारो क़दमनि ते हुआ त जखरे सराई वात में विझी फूक ॾिनी। हिकिड़ी ऐं पोइ ॿई लश्करी पंहिंजी अख वञाए अख मां सूं तीर कढण जी कोशिश में दाहूं करणु वेही रहिया। जखरे जो हथ 2 भेरा मथे खॼो ऐं 2 थधा थी विया। हुन वरी बि छिक ॾेई पंहिंजा तीर संदन अखियुनि मां कढी वरिता। पोइ धीरज सां हलंदे हुन वरी रसी खे हल्की छिक ॾिनी। इशारो मिलंदे ई समूरा हमराह रसी जी मदद सां मथे पहुची विया। जखरे रसो वेढ़े वरी चेल सां कमरबंद में हणी छॾियो। हाणे केॾांहुं? ॾातर ॾिने जखरे खां पुछो। हेठि हिन पिंजरे मां भांजे थो त हितां लही लश्करी पंहिंजे कुमिन गाह में वेंदा हूंदा, जिते हुन जा ॿिया हमराह पंहिंजी चौकी जे वारे लाइ तयारी कंदा हूंदा। मुंहिंजो अंदाज़ो आहे त वीहारो खनि हमराहनि जो हूंदो। उते ई किथे तहखाना शुरू थींदा हूंदा। जखरे ईअं चयो ॼण हू अॻे ई उतां थी आयो हो, पर हुन रुगो जबलनि जे गारनि जे हिसाब ते धुको हयो हो। हू तकड़ा तकड़ा हेठि लहण लॻा। ऊंदहि में लिसन पथरनि जे ॾाकण त लहण बि जान जो जोखो हो। सो हू हथ में ॾेई आहिस्ते आहिस्ते हेठि लहण लॻा।
हुन जा हवास पहिरें सुजाग हुआ। संदन हिकिड़ो हथ पंहिंजे हमराह जे हथ में हो त ॿियो हथ खंजर जे मुठे ते हो मजाणको। जॾहिं अधु जेतिरा ॾाका लथा त धुंध मंझां हुननि हिकिड़े वॾे फानूस जी पीली पीली रोशनी ॾिठी। ही त शाही फानूस ॿारियो वेठा आहिनि बि अलाए जे घणा ॼणा। जानू चयो, हाओ मुंहिंजो वारो आहे जानू। मोलेड ने पंहिंजी पिराण मां हिकिड़ी दॿली कढे उनखे खोलींदे चयो, ॿुधो, हिन मां चिपटी भरे हथनि में चङी तरह मले छॾियो ऐं पोइ ॿिन्ही हथनि सां मुंहुं खे बि मख ॾेई छॾियो। जेॾीमहिल आऊं पंहिंजी जादूगरी ॾेखारियां ऐं चौधारी दूंहुं फैलिजी वञे त अव्हां जा हथ ऐं मुंहुं बिना उन फानूस वांगुरु चमकणु लॻंदा। उहो उन करे थो चवां जो ईअं न थिए असीं हिक ॿिए जे खंजरनि जो बख थी वञूं। मोलिड ने खेनि सम्झाणी ॾींदे वरी पंहिंजी पहिराण मां हिकु डिघो सिंग कढियो। उहो सिंग कंहिं कुटीअ में जो थे ॾिठो। उनखे हिकिड़े पासे खां फूकूं ॾियणु शुरू कयाई त घड़ी खां पोइ उन मां चिणगूं निकिरणु लॻियूं। पोइ हुन हिकु दॿली कढी उन मां अछे अटे जहिड़ी कंहिं शइ जो ॿ चारि चिपटियूं सिंग जे मुंहं में विधियूं। सिंग अंदरि टिड़गाहट चिणगूं निकिरणु लॻियूं त हुन उनखे फानूस ॾांहुं उछल ॾिनी। घड़ी न गुज़री त फानूस जी रोशनी खे ॼण त को जिन भूत गेही वियो। उन जे अंदरां चौधारी अछो अछो दूंहुं फैलिजंदो वियो ऐं ॾहाको मुड़सनि जो अटोड़जण ऐं खिंगारण ऐं ओकारण जा आवाज़ अचणु लॻा। हू तकड़ा तकड़ा हेठि चौकी में लही पिया, ॼण मुग़लनि जो मौत पीलनि हथनि ऐं पीलनि मुंहं सां मंझंदि लही पियो। मुग़लनि रुॻो पंहिंजे साम्हूं पीले मुंहं सां को जिस्म ॾिठो ऐं ओचितो को पीलो हथ मथे खॼो ऐं खंजर बणिजी विझिजां थिए खड़ियो। हुननि खे पक हुई त ही का ग़ैबात हुई जा मथनि अची कड़की हुई। मौत खां वधीक हू उन ग़ैबात जे डप खां दाहूं करणु लॻा। मरण खां बि अॻे हुन जा हियां जिनाह जे डप खां हिजी विया ऐं हुननि खे बचाव में पंहिंजा हथियार बि यादि कोन आया। यार ही त कासाए वारी कार कई अथऊं, ॾातर ॾिने कुझु लॼी थींदे चयो। ऐं हुन जे चाचनि मामनि जो सिंध में कोस कयो सो कहिड़े हिसाब में। जानू जोखे चिण मां चयो, पर सिंध जे मुग़लनि जो हिसाबु हुननि खां वठणु मूंखे बि कोन थो आहे। जखरे बि शोकारो भरींदे चयो, अदल पाण लश्करनि ऐं फ़ौज जे सिपाहियुनि खे बख बणायो आहे। हिन जे हाकमनि खे त असांजे मासूमनि मिसकिननि बेपहुच न्याणियुनि जे रत सां हथ रंगिया आहिनि। जीवण बि विरचजी चयो, ठहियो छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे। इजो थी फजर जी बांग अचे ऐं सॼो कोट जागी पवंदो। ॾातर ॾींदे वरी इंसानी जज़्बे खां हक़ीक़तनि जे कोट में मोटी आयो। चौकी मां ॿाहिरि निकिता त साम्हूं ई साम्हूं तहखाने जो दरवाज़ो नज़र आयनि। दरवाज़ो अधु खुलियल हो ऐं हेठि वेंदड़ ॾाका साफ़ नज़र थे आया। तव्हीं हेठि हलो त आऊं पंहिंजी वापसी जो बंदोबस्तु करे अचां। कोट जो मुख्य दरवाज़ो बि शायदि फजर जी बांग ते खोलींदा ऐं पाण खे सवारी बि ज़रूरी आहे। जानू सलाह ॾिनी, आऊं बि तोसां गॾियो थो हलां। हिकिड़े खां वरी ॿ चङा जीवण सलाह हयसि। न भाऊ, अंदरि अलाए जे घणा पहरेदार हुजनि, सो तूं हुननि सां हुज त भलो, मुंहिंजी गणती न कर। घोड़ा खणी मुग़लनि जा हुजनि, धणी उहे बि सुञाणनि था। जानूअ खिली चयो ऐं पंहिंजे अंदाज़ मूजिबि घोड़नि जी कड़ह जी ॻोल्हा में हिकिड़े पासे लही पियो। ॾातर ॾिनो ऐं संस साथी तहखाने में लहंदा विया, पर ॾाका खुटनि ई न। यार मतां हिते का अहिड़ी कल्त कान्हे जंहिंसां को दरवाज़ो खुलंदो हुजे। एतिरो हेठि त तहखानो बि कोन वेंदो आहे। हुनखे ॿुध जे बुत वारा तहखाना यादि आया। ॻाल्हि सची थो करीं, हेठि त रुॻी ऊंदहि आहे, न आदम जी ज़ात। जखरे पहिरीं खाॿे ऐं पोइ साॼे पासे भित में हथोड़ायूं ॾियणु शुरू कयूं। यार ॾाढी ॻाल्हि थी। मोलिड ने हिमत हारींदे चयो, हलो त वरी मथे हलूं। पकी हिन तहखाने जा कुल दरवाज़ा मथे चौकी में हूंदा। जखरे कुझु सोचींदे चयो। जीअं हूअ मथे चढ़ण लाइ तकिड़ो ॿ ॾाका मथे चढ़िया त मुख्य दरवाज़ो हिकु वॾो जैकेट करे बंदि थी वियो। ॾाकण ते बाट ऊंदा ई छांइजी वई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे नावल नवीस, कहाणीकार ऐं सहाफ़ी सिराजुल हक़ मेमण जे किताब मरण मुसीआव जी 19वीं क़िस्त। साथियो, मज़ाहिमती अदब जो ही शाहकार नावल असीं अव्हां जी ख़िदमत में क़िस्तवार पेश करे रहिया आहियूं। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा, देश परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। हिते सिंध मुंहिंजी अमा
मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।